नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मेहरबानी से मेहरबानी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना युअ्ज़ूनल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फ़िद्दुनिया वल आख़िरह व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। जमात सगोरी, मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, वज़ी वक़ार मशाइख़ उज़्ज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन, अल्लाह तबारक व तआला जल्ल मजदूहु जे पाक कलाम कुरान मजीद मां 22हों सिपारो ऐं सूरत अहज़ाब जी हिकड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं मौज़ूअ जे सिलसिले में तिलावत कई आ। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जे बारे में कोशिश कंदुसि त आऊं तव्हांखे मशहूर ऐं मारूफ उलमाए अहले सुन्नत जे तफ़ासीर जंजे मथां उलमाए अहले सुन्नत ऐं मुसलमाननि जो इत्तिफ़ाक़ आ मोतबर ऐं मुस्तनद तफ़सीर जेके हिन अॼुकल्ह फितने ऐं फसाद वारे ज़माने खां कई 100 साल अॻु जा लिखियल आहिनि। माना हिन दुनिया में फिरक़ेवारियत, मजहबी छिकताण, ग्रुप बंदी इहा हाणे जी पैदावार जेके 100-125 साल थियो आहे, लेकिन असां वटि 4हीं सदी, 5हीं सदी, 6हीं सदी, 7हीं सदी खां वठी करे मुस्तनद तफ़सीर ऐं उहे आलिम जेके गैर मुतनाज़े रहिया आहिनि, मुखालिफ़ीन भी उन्हनि खे पंहिंजो अॻवान ऐं सरवान मञे क़ुरान पाक जे तफ़सीर जे हवाले सां उन्हनि जी तशरीह खे क़बूल कंदा आहिनि। असीं भी क़बूल कंदा आहियूं। माना ईअं सम्झो त उहे बुज़ुर्ग अहिड़ा मुत्तफ़क़ अलैह असांजा मुफ़स्सिर आहिनि जो हुननि जी राय असां सभिनि जे लाइ आख़िरी ऐं क़ाबिल क़बूल आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन्हनि तफ़सीरनि जे रोशनी में आऊं हिन आयतुनि सगोरनि जो मफ़हूम ऐं क़ुरान पाक जे नस मां ज़ाहिर ज़हूर जो कुछ असांजे आॾो आहे उहो बयान करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अमी दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हक़ सच ॿुधी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं हिन जे मक़सद जे लाइ ही प्रोग्राम को ठाहियो वियो आहे। साईं हज़रत मौलाना अब्दुल वहाब साहब सिकंदरी दामत बरकातुल आलिया जन जेको इश्तिहार छपियो आहे उन में उन्वान इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत जो बयान। इन्ही अज़मत जे हवाले सां कुरान छा थो चवे, हदीस छा थी चवे, अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू जे
दीन के मञण वारा हक़ वारी जमायत वारा उन्हनि जो छा नज़रियो आहे ओ तव्हां जे आॾो मुख़्तसर टाइम में बयान कंदुसि। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू अॼोकी इन महफ़िल खे तव्हां असांजे लाइ बाबरकत बनाए ऐं बाइसे रहमत बनाए ऐं हिन इदारे खे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला अहले सुन्नत व जमा जो मरकज़ बनाए, जिथां दीन इस्लाम जा दीनी तालीम जा चश्मा माशाअल्लाह जारी आहिनि ऐं अञा वधीक जारी रहनि, आलिम ऐं हाफ़िज़ पैदा थींदा रहनि ऐं हिन इलाइक़े खे अल्लाह तबारक व तआला हिन मदरसे जे फ़ुयूज़ व बरक़ात सां मालामाल फरमाए। हाणे मूं पंहिंजा तमहीदी कलमात चई छॾिया, हाणे तव्हांखे आयत सगुरी जे तरफ़ मुतवजह कयां। इन खां अॻु में तव्हांखे अर्ज़ कंदुसि बरकत ख़ातिर माशाअल्लाह वॾो अज़ीम इज्तिमा आहे। गॾिजी मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ूं त अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए, त अल्लाह तबारक व तआला असां ते ऐं तव्हां ते राज़ी थिए। गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या थोरो मिड़ई हिजाब कयो था, अलाए कंहिंखो था हिजाब कयो, साईं खो अलाए मां खो आवाज़ नथो अचे। सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे कलामे पाक में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। आयत सगोरी मूंखे याद आ, पर मां कुरान शरीफ खोले तव्हां जे आॾो इन जे लाइ रखियो आहे त तव्हांखे तसल्ली थिए ऐं हर मुसलमान पक ॼाणे त मां तव्हांखे कुरान थो ॿुधायां। के माण्हू वरी पंहिंजे में चवंदा न था मौलविन खे अरबी ईंदी आहे, पोइ जेको मतिलबु उनखे बयान करणो हूंदो आहे पोइ अरबी जा लफ़्ज़ ठाहे ऐं असांखे चवंदा आहिनि त क़ुरान में लिखियो पियो आहे। असांखे कहिड़ी ख़बर? इन जे करे मूं दिलि में चयो त तव्हांजे आॾो क़ुरान शरीफ़ खोलियां रखां ऐं तव्हांखे ॿुधायां। मां हलियो वञा, साईं वारा दरगाह ते हलिया वेंदा, असांजा उलमा पंहिंजे घर हलिया वेंदा। अव्हांखे ज़हन में ॻाल्हि हुजे, अव्हां घर में क़ुरान शरीफ़ रखियो वेठा हूंदो, वञी क़ुरान शरीफ़ जो सीपारो 22 खोलजो ऐं सूरत अहज़ाब खोलजो ऐं इहा आयत ॾिसजो त आहे या न आहे। अल्लाह ताला फरमायो, इन्नल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहू, बेशक उहे माण्हू जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था, माना उहे माण्हू जेके अहिड़ा त दिलेर जरी ऐं बेबाक थी आहिनि तो अल्लाह जे ईज़ाइण में ऐं रसूलुल्लाह जे ईज़ाइण में को भउ नथा कनि पिया, या ख्याल नथा कनि त भई अल्लाह नाराज़ थींदो, अल्लाह खे ईज़ा ईंदो, अल्लाह जे रसूल खे ईज़ा ईंदो। असां इहा ॻाल्हि न कयूं, पर न हू कोन था मुड़नि। अल्लाह ताला फरमाए थो भली न मुड़नि, पर मां हुननि जी सज़ा हीअ रखी आहे। केड़ी? इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू,
बेशक जल शख्सन ईज़ायो अल्लाह के ऐं अल्लाह जे रसूल के सज़ा कहिड़ी आहे लअनहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरह इन्हनि जे मथां अल्लाह पाक जल्ल जलालहु अमन वालो हिन दुनिया में भी लानत कई आहे त आखिरत में भी इन्हनि ते लानत कई आहे। रुगो लानत ते कोन भाड़बो थुक लानत थी न अॻिते ॿुधो अल्लाह ताला फरमाए थो वअअद्द लहुम अज़ाबम मुहीना लानत खां सिवा वधीक मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात इन्हनि जे लाइ ख्वारीअ वारो अज़ाब तैयार करे छॾियो आहे। अज़ाब अहिड़ो ॾींदो सान अहिड़ो ॾींदो सान अहिड़ो ॾींदो सान जो रुगो हिननि खे अज़ाब कोन थींदो बल्कि अल्लाह ताला फरमाए थो ख्वार बि थींदा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे ईज़ाइण वारो ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइण वारो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ लानत जो हक़दार आहे ऐं क़यामत जे ॾिहाड़े ख्वारीअ वारे अज़ाब जो हक़दार आहे। आयत जी माना हिते पूरी थी। मां तव्हां खां पुछां थो त अल्लाह पाक जल्ल जलालहु अमन वालहु जी ज़ात बाबरकात छा असां जे ताक़त में आहे जो असां ख़ुदा खे ईज़ा ॾेई सघूं? तो अल्लाह से हिते बयान फरमाए थो त इन्नल लज़ीन युज़ूनल्लाह अॻ में उथंदे ई ॻाल्हि पंहिंजी थो फरमाए त जेके अल्लाह से खे ईज़ाइनि था पोइ थो चवे व रसूलहु ऐं उन जे रसूल खे जेकॾहिं ज़ाहिरी दुनिया में ॾिठो वञे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे कुफारन मुशरिकन बेदीनन जिस्मानी तकलीफ़ ॾिनी सरकार के रूहानी तकलीफ़ ॾिनी। अल्लाह से असांजे तकलीफ़ ॾियण खां त बाक बरतर बाला आहे उन्ही रब करीम खे कीअं ईज़ा वेंदो? ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मां जन उलमा जो ज़िक्र कयो चौथी सदी पंजी सदी छहीं सदी तफ़सीर कबीर वारो तफ़सीर तबरी वारो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿिया वॾा आलम अल्लामा इब्न आदल दमश्की रहमतुल्लाह अलैह जंहिंजा तफ़सीर असां वटि मोतबर आहिनि उन सभिनी लिखियो आहे त मतिलबु इन जो इहो आहे त ज़ाहिर में त अल्लाह तव्हांजे ईज़ाव खां मथे आहे पर अल्लाह पाक पंहिंजे ज़ात सां गॾु रसूलुल्लाह जे ज़ात जो ज़िक्र फरमायो इन जो मतिलबु इहो आहे त तूं मूंखे त ईज़ा कीअं पहुचाए सघंदे पर जेकॾहिं तो मुंहिंजे रसूल करीम खे ईज़ा ॾिनो त इहो ॼण मां अल्लाह जे ज़ात खे ईज़ा ॾिनी। उन जी ताईद क़ुरान शरीफ़ जी ॿी आयत में आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह ऐ मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तुंहिंजो ताबेदार आहे उहो मां अल्लाह जो ताबेदार आहियां। माण्हू त चवंदा आहिनि बाबा अल्लाह सही जल्ल जलालहु अमन वालहु असांजे अखियुनि ते आहे ऐं अदा बसि अल्लाह खां सवा ॿियो कुझु कोन्हे पर अल्लाह ताला जॾहिं इताअत फर्मा बरदारी ऐं ग़ुलामीअ जो वक़्तु आयो ऐं उन जी तशरीह ख़ुदा ताला फरमाई अॻ में पंहिंजो नालो कोन खयईं अल्लाह ताला फरमायो मन युतिइर रसूल जेको मुंहिंजे रसूल जो इताअत गुज़ारा फर्मा गुज़ारा फ़क़द अता अल्लाह इएं खणी सम्झो त उन मुंहिंजे रसूल जी इताअत कान कई सम्झो त ॼण मां अल्लाह जी इताअत कई। अञा टी आयत बि आहे। अल्लाह ताला फरमाए तो इन्नल लज़ीना युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह
ऐ मुझा प्यारा महबूब जेके तोसां हथ मिलाए तुंहिंजी बैयत कन था तुंहिंजा मुरीद बणजन था अल्लाह ताला फरमाए थो ये तोसां बैयत कोन कन था ये मां अल्लाह सां बैयत कन था। हाणे इएं न मां तव्हांजे आॾो इन्ही सिलसिले में आयतूं पढ़ियां त खोड़ कुरान शरीफ़ जूं आयतूं मुंहिंजे सीने में एतिरियूं अचनि थियूं जो हीअ आयत चवे थी त मूंखे पढ़ हीअ थी चवे त न मूंखे पढ़ हेॾो वरी ॿी आयत थी चवे त मूंखे पढ़। हाणे पढ़ंदुसि त सॼी राति गुज़री वेंदी तव्हां मुस्लमाननि खे टिनि आयतुनि में तसल्ली थी वई त जेको रसूल जो ग़ुलाम आहे सो ख़ुदा खे प्यारो आहे जेको रसूलुल्लाह जो दुश्मन आहे सो ख़ुदा जो दुश्मन आहे ऐं उनजी सज़ा हिन दुनिया में लानत आहे ऐं आख़िरत में ख़्वारी वारो अज़ाब आहे ऐं अहिड़ो ख़्वारी वारो अज़ाब जो ज़लील ऐं रुसवा करे ख़ुदा ताला हुनखे ख़्वारी ॾींदो। हाणे असांजे उलमाए अहले सुन्नत मसलन जीअं असांजे सिंध जो मशहूर आलिम आहे शेखुल इस्लाम हज़रत अल्लामा व मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह को जहिड़ो तहिड़ो कोन हो मदीने में सलातो सलाम पढ़े त रसूलुल्लाह जे रोज़े मां वालेकुम सलाम जो जवाब मिलियो। ऐं इहा ॻाल्हि अब्दुल रहीम कोन थो चवे साईं मौलाना मोहम्मद इस्माइल कोन थो फरमाए मौलाना अब्दुल वहाब साहब कोन थो लिखे या मां ॻाल्हि नकुल थो कयां मुंहिंजे आॾो क़ुरान शरीफ़ पियो आहे इएं सम्झो त हाणे जेका बि ॻाल्हि आहे सा कसम ते ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि लिखण वारो ॿेर वारे मौलवी अब्दुल करीम देवबंदी वहाबीअ जो उस्ताद मौलवी गुलाम मुस्तफा कासमी आहे। ॿेर वारे खे ॿेर शरीफ़ चवंदा आहिनि उन्हीअ जो बि उस्ताद आहे मौलवी गुलाम मुस्तफा कासमी सिंध में वॾे खां वॾो इन्हनि जो मौलवी हाणे गुज़ारे वियो आहे उन जो किताब मूं वटि लाइब्रेरी में पियो आहे हवालो मां ॾियां थो मकालात कासमिया जे नाले सां शाया थियो आहे उन्ही में लिखे थो त जरी मखदूम मोहम्मद हाशिम सिंध जो आलिम मदीने वियो ऐं महबूब जे रोज़े ते चई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जमायत त ॿी घणी ही त अंदरां आवाज़ आयो वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम। जे अजो की हिन महफिल में कई अब्दुल रहीम हूंदा कई अब्दुल गफूर हूंदा कई अली अहमद हूंदा मुजादा कई मुंहिंजा भाउ शेर अली फ़कीर हूंदा नालन वारा मोहम्मद सईद हूंदा उन्ही लिहाज़ सां उते हबीब करीम ते सलाम वारे टाइम ते केतराई मोहम्मद हाशिम बीठा हा अंदरां जो आवाज़ आयो वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम त जेको भी मोहम्मद हाशिम नाले वारो हो उन चयो त मुंहिंजो भाग खुलियो आहे जो साईं मुंहिंजो नालो वठी जवाब ॾिनो आहे। तो 10 हा 15 हा 20 हा 30 हा जेको भी मोहम्मद हाशिम हो वो इएं पियो चवे वो इएं पियो चयो त मूंखे जवाब मिलियो आहे। हिकिड़े माण्हू सियाणे चयो जवाब त हिकिड़े खे मिलियो आहे पोइ अलाए उहो कहिड़ो मोहम्मद हाशिम आहे। हाणे हीअं था कयूं फ़ैसिलो साईं खां था करायूं वरी ॿीहर सलाम पढ़ो त ॾिसो पाण ई साईं वज़ाहत कंदा सभिनी गॾिजी चयो सल्लल्लाहु अलैहि या सलाम पाण में बुखुल न कंदो कर सलाम पाण में बखीली न कंदो कर शौक़ सां पढ़ंदो कर मतां कॾहिं भाग खुलई इहो जवाब मिली पियो वई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह
दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, मौलवी गुलाम मुस्तफा कासमी देवबंदन जो मौलवी आ वो पंहिंजे रिसाले में लिखे थो, किताब में लिखे थो, जमल ॿीहर सभिनी गजी चयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त ॿीहर महबूबन जे रोज़े मां जवाब मिलियो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठटवी। चाता समझो यो भाग आहे या नाहे, उन जो मकाम आहे या नाहे। इन मजा इहो भी मालूम थो तो असांजो नबी हयातुन नबी आ, ॾाढे 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 असांजो नबी। जेके मुल्ला चवनि था त नबी कब्र में हलियो वियो आ, नबी कब्र में आ, अड़े बेवकूफ़, इहो कब्र जो बहानो आ, ज़ाहिर में बहानो आ। पर मोजा दोस्त तो कौन पढ़िया मनासिक जा किताब अहले सुन्नत जे बदीर आलमन अल्लामा शामी खां वठी करे मथे हलियो वञ, अल्लामा मुर्गी नानी ताईं हलियो वञ, जेके भी फिक़े हनफी जा वॾा वॾा आलिम हन, उन्हीं जेके भी मनासिक जा किताब लिखिया आहिनि, यानी हज जे अहकामनि जा, उन्हीं में इहो बाब भी आहे त हज खां पोइ रसूलुल्लाह जी ज़ियारत ते वञो, ऐं जॾहिं मदीने में वञो त ईअं महसूस कयो त जीअं महबूब ज़ाहिरी हयाती में वेठा हूंदा, हाणे भी इए वेठो आ। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, सुभान अल्लाह। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत नबी सही तो चे वल्लाह जी माना है अल्लाह जो कसम आ, मां कसम खणी दो गाल क्या, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। ओ मुझा सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू असांजे ने ज़ाहिरी अखिन खां लिकी वियो आ, पर तू जिंदा तांजो छा कीदो आ मूंखे पुछण न खपे तव्हां खां, इन्ही जे करे त तव्हां सभु आशिक गॾु थिया आहियो। पर मां ॾिसण थो चाहियां त मता को कुंड पासे को कंटूर वेठो हुजे, घणो करे त ईंदा त कोन्हनि, पर वरी चवण ॾिसण ईंदा त सो अब्दुर्रहीम चवे छा थो पियो। अब्दुर्रहीम का बि ग़लति ॻाल्हि कोन थो करे, जेका करे थो सा क़ुरान मझां थो करे। तव्हां खे वरी छा चवंदा, नबी ज़िंदा आहे, ॾेखारियो काथे आहे। ओ मुंहिंजा दोस्त, इहो चवण ई बेअदबी आहे त ॾेखारियो काथे आहे। सब खां पहिरीं ॻाल्हि त तूं अखिदार मखतूम मोहम्मद इस्माइल वारी, खुदा जो कसम आ महबूब करीम तोखां परे नाहे। हजरत मखतूम साहब जे गोठ में पिराले शरीफ में हिंदुअ जो घर मखतूम साहब जे घर जे भर में आ, उन हिंदुअ खे धी आ, नंढड़ी छोकिरड़ी आ, उन जो राधा नालो आ। मखतूम साहब सां सुबह जो सवेर अची गॾु वेहंदी ही। मखतूम साहब पंहिंजे मदरसे में आलिमन जा दर्स सबक जा सबक पढ़ाईंदो हो, आलमी कोर्स आलिमान वारो कोर्स पढ़ाईंदो हो, माण्हुनि खे पढ़ाईंदो त जमल आमना जे लाल जो ज़िक्र ईंदो हो त नालो मुबारक कोन खणंदो हो, चवंदो हो त मुंहिंजे घोट हीअं फरमायो आ, मुंहिंजे ज़ोर सां छो था चओ, घोट हीअं फरमायो आ। उहा छोकिरी वठी ॿुधंदी ही, नालो राधा, अॼु नंढी सुभाणे वॾी, वाणिया जल्दी परणाईंदा आहिनि।
छोकरी परणजी वई मखदूम साहब के खबर कान पई बे टे दिहाड़े पुछी बाबा राधा कान आई चौसी परणजी वई अड़े बुधायो ई कोन असां वटि ईंदी ही नंढड़ी थी वडी थी आ जेकर असां उन के का चुनड़ी का पोतड़ी को लटड़ो को तोहफो ॾियूं हा खैर खलीफा जाथे परणी आ न ओडे हलण थे त बुधाए जा कुछ टाइम खां पोइ हज़रत मखदूम साहब उन गोठ में विया जाथे राधा परणजी वई खलीफे जो क़बिला ही वो गोठा जाथे राधा परणजी आई आ अरे बापू वारो करे 2 रुपया 5 रुपया वठ टुकड़ी चुन्नी तो वठी आ को रो तो वठी आ का पोती तो वठी आ ॾेऊं सहली खलीफो वयो सो पोतड़ी वठी आयो मखदूम साहब पुछा करे 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 हुन जे घर पहुता टड़ो खड़कायूं अंदरा आवाज आयो केर चई पिराले वारो मखदूम माई त सिकदी हुई दरवाजे जे अंदरा भी चवण लगी साईं भली आए पर मां तो के अंदर एसी तई इजाजत कान थी जा जेसी तई मुंहिंजो वर नथो अचे सिकत ॾाढी लगी आ जेकर मुझे अंगण ते पैर घुमाई पर मुझो अखलाक मुझो किरदार मुखे इजाजत नथो जे मखदूम साहब फरमाया भला ना चा अंदर ठयो ये पोतड़ी त तू वठ चई पोती भी मुर्स जे इजाजत खो सवा न वठत हिंदू मुसलमान ते कोने जेके खुदा अखलाक दे मखदूम साहब चङो ठीक है भला पो बे दफे जैसे भली मखदूम साहब पांजी पोतड़ी में बंधी अंगोशे में पोतड़ी पाण बाहर रवाना थिया शहर को बाहर निकता उन राधा जो मुर्स अची ज़ाल थी चवेस राधा ओ फलाना असा जे गोठ पिराले शरीफ जो सोनो मखदूम आयो हो पर तू न हुई तांजे करे मु अंदर भी कोन उन के विहारियो मुझे ला चुनड़ी पोतड़ी वठी आयो ओहा भी मु कान वरती हाने तू वारो कर हाने तो वञई पियो तू घर जो मालिका वठी आ आई मुझे घर में दुआ जा मखदूम जा पैर घुमाए जल्दी कर मां जल्दी ते इंतजाम कया थी मुर्स चयो त इए न तू सजे पाड़े वारन के भी बुधाए जेके 10-15-20 अगर असा जे वाणियन हिंदुन जा आहिन उहे भी अचन मां ड्रोड़ी मखदूम साहब के राजी करे वठी तो अचा आई मखदूम साहब असा जे घर ईंदो अल्लाह जो मानो हथड़ा खणंदो बेड़ो तरी पवंदो माई यकदम खटड़ी विछाई हेठ गिल मगाली चा विछाई उन जो मुर्स ड्रोड़ंदो मखदूम साहब के शहर का बाहरा मिलो माई जा तारुफ कराई साईं मखदूम साहब मां राधा जो मुर्स माया आई राधा मुखे मोकलियो आ तवा मेहरबानी करे हलो मखदूम साहब मोटी पिया अंदर घर में आया दरवाजो खुलियो पान खट ते वेठा राधा सामो वेठी आ मुर्स सामो वेठो आ सजी गोठ जूं मायूं मर्द सब वेठा हन मखदूम साहब को हाल हवाल वरतई केड़ो हाल आ मखदूम साहब जो बा खुश हूं अल्हम्दुलिल्लाह तवा जी शादी थी असा के खबर ही कान पई खबर पई जी वने हा त कुछ असा तवा जी शादी में तोहफा तहाइफ ॾियूं हा उन जो सी तुजी दवाई खोड़ा ये गालन कंदे कंदे वा राधा पांजे मुर्स दे इशारो थी करे सही ही थी मुझो घोट कुदरत हो वाणियो अख खां काणो अबे अम्मा यो मुखे घोट बनाए दिनो आ मु अखिन ते खयो आ इयो थी मुझो घोट मखदूम साहब फरमा शाबाश शाबाश बाबा सुठो आ जो तू पांजे घोट जे अदब में आ माई चवण लगी ओ साईं मु त तोखे पांजो घोट देखारियो पर अज तू मुखे पांजो घोट देखार जय मखदूम साहब जय घोट जी रोज गाल कंदो है
अॼु उन घोट खे मां बि ॾिसणु चाहियां थी, मूं बि तोखे पंहिंजो घोट ॾेखारियो आहे, तूं बि ॾेखार। अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो। पाण फरमायूं अखियूं बंदि कयो, जेके बि वेठा हा सभिनी अखियूं बंदि कयूं। पाण फना फिल्लाह जे मक़ाम ते हा मुतवज्जो थिया मदीने वारे साईं ॾे। देर एतिरी हुई, चई बाबा हाणे अखियूं खोलियो। अखियूं जो खोलण त खट ते मखदूम साहब कोन वेठो हो, मदीने वारो साईं वेठा हा। सभई जो सुभान अल्लाह। अवां छा था समझो ये हिन ज़ाहिरी अखियुनि सां हिन ज़माने में को मदीने वारे साईं जी दीदार करे तो हुन जो कल्ब खुलंदो या न? उन्हीं मखदूम साहब जो तवज्जो हो, मदीने वारे साईं जी मेहरबानी थी वई। देर एतिरी ही जो जेके भी उते महफिल में बैठा हा सभिनी जे ज़बान ते जारी थियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ सजे जो सजो गोठ मुसलमान थियो। हजरत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह थोड़ी देर खां बाद तवज्जो हटाइण था, सभिनी जे कल्ब खे रोशन फरमाए छॾण था पिया। ओ मुजादा मुल्ला त चवे थो त काथे या मदीने वारो ॾेखार। मां थो चवांसि तूं हजरत मखदूम साहब वारियूं अखियूं धार। अखियूं धारियूं थी अबू जहल जूं, अखियूं धारियूं थी उतबे शेबे वलीद जूं, अखियूं धारियूं थी काफरन जूं। ऐं तूं दावा थो करी त मूंखे ॾेखार, किथां ॾिसंदे? ऐं मज़े जी ॻाल्हि इहा अब्दुर रहीम जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई आहे उहा मां तव्हांखे ॿुधायां थो। पिराले शरीफ़ जे भर में उलरा जो ॻोठ आहे, उलरा। उन उलरा में हिकिड़ो देवबंदी मौलविन जो मदरसो आहे, मदरसा हमादिया जे नाले सां। उन्हीं मुंहिंजा दोस्त मौलवी देवबंदी मखदूम साहब जा ख़ुतबा छपराया आहिनि। उन ख़ुतबनि जे मुक़दमे में मुंड में मखदूम साहब जूं करामतूं ॿियूं त लिखियूं अथई, पर इहा करामत बि लिखी अथई। टेड़ीअ जो पिड़ल आहे, हमादुल्लाह वारनि जो मुरीद आहे तव्हांजो देवबंदी वहाबी आओ, उहो पंहिंजे किताब में लिखे थो। मुंहिंजी ॻाल्हि कान्हे का, तव्हां चओ था अब्दुर रहीम पंहिंजूं ठाहे थो, न ठाहियां कोन थो, तव्हांजे किताबनि मां चूंडे तव्हांखे ॿुधायां थो। गुनाह रुगो इहो थो कयां, गुनाह रुगो इहो थो कयां जो तव्हांजे किताबनि मां पढ़ी तव्हांखे थो ॿुधायां। जेकॾहिं तव्हांखे ॾुखी थी लॻे त पोइ अहिड़ा किताब लिखो छो था, अहिड़ा किताब छापियो छो था जंहिंखे पढ़ण ई गुनाह हुजे। असां किताबनि जो ऐलान कयो न, तव्हां वठो पढ़ो, पढ़ी किताबनि मां ॿुधायो, असांखे ख़ुशी थींदी। अवां खे छो थी तकलीफ़ थिए? किताब तव्हांजो ख़रीद असां कयूं, ॾोकड़ असांजा, किताब लिखियो तव्हां, छपरायो तव्हां, असां वरी रुगो पढ़ी ॿुधायूं। तव्हांखे ॾुख छो थो लॻे? इन जे करे ॾुख लॻे वेठो जो तव्हां खां मजबूरीअ में इहे ॻाल्हियूं लिखिजी वयूं आहिनि। हाणे जेकॾहिं पढ़ी था ॿुधायूं त तव्हांजे मज़हब जी इमारत धड़ाम थी किरी थी पवे, अहले सुन्नत जो बोलबाला थींदो वञे पियो। तकलीफ़ रुगो इन जे करे अथव जो तव्हांजे मज़हब जो बेड़ो बुॾी थो वञे पियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रसूलुल्लाह हयातुन नबी आहे, चओ सरकार ख़ैर मां परे निकिरी वियुसि, वरी मोटी थो अचां। हवालो पिणु हज़रत मखदूम साहब जो। हिन आयत जे तशरीह में मखदूम साहब किताब में असैफुल जली किताब छापियो आहे, जेको हाणे ताज़ो छपजी अरब दुनिया खां आयो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अल्हम्दुलिल्लाह उहो असांजे अहले सुन्नत जे तक़रीबन काफ़ी उलमा वटि मौजूद आहे। अॼु ताईं उहो किताब कोन छपियो हो, 250 साल गुज़री या मखदूम साहब लिखियो हो, पर 250 साल किताब ये अलमारी जे हवाले हो, कलमी हो। हाणे अल्हम्दुलिल्लाह छपजी मैदान में आयो आहे। ऐं उहो किताब तव्हांखे मिले थो हर जगह ते, अरबी में आहे। इन्ही आयत जी तशरीह कंदे सोहणो मखदूम साहब लिखे थो,
मां हवालो इहो पे ॾिनो पोइ ॻाल्हि विच ते अची त ॿ टे ॻाल्हियूं थियूं। हाणे सलात पढ़ो त हवालो ॾियां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह फरमाइल था हिन आयत मां दलील इहो वरतो वञे थो त जेको भी शख्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेअदबी करे, तौहीन करे, गुस्ताखी करे, उहो नबी करीम के गोया ईज़ाए थो, ऐं जेको ईज़ाए थो, गुस्ताखी करे थो, उन जी सज़ा मौत आहे। छो त अल्लाह ताला जेको फरमाद व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरह, दुनिया में भी लानत, आखिरत में भी लानत। व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना, इन्हनि जे लाइ मुंह ख़्वारी वारो अज़ाब तैयार कयो आहे। इन मां साबित आहे, छा साबित आहे? इहो साबित आहे त इन्ही शख्स जी सज़ा दुनिया में क़त्ल आहे, उहो मौत जो हक़दार आहे। जिए तासीर सुलेमान के गाजी, चओ सुभान अल्लाह, गाजी मुमताज कादरी हुन के जहन्नम रसीद कयो हो। मुंहिंजा दोस्तो उन जी सज़ा इहा ई आहे जो हिन खे दुनिया में भी सज़ा ॾिनी वञे, आख़िरत जो अज़ाब हुन जो उहो आहे। उहो हिन दुनिया में रहण जो हक़दार नाहे जेको आमना जे लाल जी गुस्ताखी करे। मुमताज कादरी वीचारड़ो हिकिड़ो गुमनाम सिपाही हो, गुमनाम सिपाही के केरु सुञाणे? जागो था चङो मां ॾिसां जेके हथ मथे खणो जेको सुम्ही पिया हो। हथ त सभिनी मथे कयो, भला इहो ॿुधायो त सुतल बि कॾहिं हथ खणंदो आहे? थकबो त कोन नी? मां अॼु मोरी साहब जलसे जे करे सॼो ॾींहुं निंड कई आहे। जमा सगोरी ॿुधो, सिपाहीअ खे केरु सुञाणे? सिपाही जी हैसियत ई कान्हे वीचारे गरीब जी। वो बंदूकड़ी कुल्हे ते खणी जाते बिहारियो सॼो ॾींहुं उस में बीठो आहे। बाबा तो साहब लॻंदो रोड ते बि सॼो ॾींहुं बीठो हूंदो, न पाणी न मानी, पर सॼो ॾींहुं बीठो हूंदो। उन्ही मुमताज कादरी खे केरु कोन सुञाणंदो। हू गवर्नर हो, सूबे पंजाब जो गवर्नर हो, करोड़पति अरबपति माण्हू हो, पर हुन खां गुस्ताखी थी वई, बेअदबी थी वई, जो तौहीन रिसालत जे कानून खे हुन ज़ालिमाना कानून सॼो। असांजे पाकिस्तान में शक आहे हिकिड़ी कानून जी त जेको रसूलुल्लाह जी तौहीन करे उन जी सज़ा मौत आहे। उन्ही ते उन सलमान तासीर चयो त इहो ज़ालिमानो कानून आहे। छो था मारियो? जेकॾहिं को नबी जी तौहीन थो करे त हुनजो पंहिंजो अक़ीदो आहे, भली करे। ऐं इहो मुमताज कादरी उन्ही सलमान तासीर जो गार्ड हो, चौकीदार हो, उन जी चौकीअ जे लाइ मुक़रर थियल हो। पर जमल हो होटल मां मानी खाई ॿाहिरि निकितो, गाॾी में वेहे पियो, हिन जे ईमान जज़्बे गैरत खाधी। उहा जेका सरकारी राइफल हिन जे हथ में हुई, क्लाशल कोप हुई, उन्ही में 32, 33, 34, 35, 40 गोलियूं हुयूं। हिकिड़ो ई बर्स्ट हणी चई जेको नबी जो गुस्ताख आहे उन जी सज़ा आहे। देर थी वियो, भॻो बि कोन, बीह रहियो, हथ मथे खणी मुंहुं मारियो आहे, मूंखे वठो। केस हलियो, तव्हां जहिड़ा असां जहिड़ा माण्हू
अदा इहो कम कोरट जो हो सलमान तासीर खे कोरट सज़ा ॾे हा मुमताज़ कादरी पाकिस्तान जे आईन जी खिलाफ वर्जी कई कीअं जे पाकिस्तान जे आईन मुताबिक़ हलफ खयो हई त मूंखे जेका बि ड्यूटी मिलंदी सा ईमानदारी सां निभाईंदुसि जो कसम खयो हुई हाणे ड्यूटी हस त तूं हिन जी हिफ़ाज़त कर हाणे हिन हुन खे बरस्ट हणी मारियो माना कसम जी खिलाफ वर्जी के इहो ॾोही आहे कोर्ट सज़ा ॾे हा आम माण्हूअ खे सज़ा ॾियण जो हक़ नाहे कानून हथ में न खणबो कोर्ट जे सा हिन छो कई असांजा पढ़िया लिखिया असांजा वकील असांजा बारिस्टर असांजा BA MA पास डिग्रियूं PhD सहाफ़ी अपा ईअं न करणो हो आईन जी खिलाफ वर्जी कयई मां पुछां थो त छा पाकिस्तान जे आईन में इहो लिखियल कोन्हे त नबी जे गुस्ताख जी सज़ा क़त्ल आहे छा पोइ सलमान तासीर पाकिस्तान जे आईन जी खिलाफ वर्जी कई या कान कई हथ मथे खणी ॿुधायो हथ मथे खणी ॿुधायो सलमान तासीर पाकिस्तान जे कानून जी खिलाफ वर्जी कई या न कई पोइ जे हुन कई त पोइ हो कहिड़ो ॾोही आहे जहिड़ो हो ॾोही आहे तहिड़ो हो ॾोही आहे मखदूम साहब जे किताब जो जेको मूं हवालो थो ॾियां ॿुधो सैफुल जली में हज़रत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम लिखे थो 50 आलमन जे फतवा सां 1 2 3 4 5 50 आलमन फतवा ॾिनी आहे त जेकॾहिं गुस्ताखे रसूल खे को कंहिं कोर्ट जे कानून खां अॻे ई जज़्बात में अची मारे छॾे त हुनखे मारणु जाइज़ आहे माना हुन जे कोर्ट जो इंतजार करणो ई कोन्हे को मुसलमान खे गैरत अची वञे गैरत में हुनखे मारे विझे त हुनखे मारण हुनजो जाइज़ आहे ऐं हो कानून ते हक़ ते आहे ऐं आलमन इहा बि लिखियो आहे त उन मारण वारे खां बदिलो बि न वठिबो किसास बि न वठिबो उनखे माफ़ करे छॾे मां तो चवां इहो केस त हलियो हो पीपल्स पार्टी जे दौर में सलमान तासीर मोब PP जे दौर में गुस्ताखी बि कीअं PP जे दौर में जंहिं दौर में सईद आसिफ खान साहब असांजो सदर हो ऐं उन्ही जे दौर में केस हलियो सभु कुझु थियो मुमताज़ हुनखे मारियो उहो ज़मानो PP जो हो पर PP चयो त असां इहा ख्वारी न खणंदासीं PP सियाणप खां कमु वरितो कि असां इहा ख्वारी न खणंदासीं सलमान खे छॾे ॾियो मरी वियो त मरी वञे मुमताज़ खे हथ न लाहींदासीं ख्वारी आहे असां कुझु बि आहियूं पीपला आहियूं कुझु बि आहियूं पर आहियूं त रसूलुल्लाह जा उम्मती रसूलुल्लाह ते कलमो पढ़ियो आहे मुंहिंजा दोस्त PP वारनि आख़िरी दौर ताईं हुन ते को क़दम कोन खयो PP हली वई हिन गंजे जी हुकूमत आई इन मुंहिंजा दोस्त नवाज शरीफ जी हुकूमत आई इन मुजादा देर कान कई केस हलाए 2 महीननि में आशिक़े रसूल खे फाही ॾिनई पर मुजादा सलमान तासीर जे जनाज़े में 18 माण्हू बि कोन हा गवर्नर हो लाहौर पूरी में हुन जे जनाज़े निमाज़ पढ़ाइण लाइ को मौलवी तैयार न पियो थिए सभु को चवे पियो असां हिन जो जनाज़ो न पढ़ाईंदासीं गवर्नर हो पर छिके ताणे हिकिड़ो बाग जो माली वठी आया ॾाढ़ी वारो उन्ही पढ़ाई 18 माण्हू घर जा भाती सलमान तासीर जो जनाज़ो पढ़ी खॾ जे हवाले कयोंसि ऐं मुमताज़ कादरी जे जनाज़े में 60 लख मुसलमान शरीक पूरे पाकिस्तान जा पीर पाकिस्तान जा आलिम पाकिस्तान जा सैयद चैनी सूबनि जा उन मुमताज़ कादरी जे पेरनि खां कफन हटाए पेरनि खे चुमियूं पिया ॾियनि बतला दो गुस्ताखे नबी को गैरत मुस्लिम जिंदा है सुभान अल्लाह बतला दो थक जी पिया हो छा
बतला दो गुस्ताखे नबी को गैरत मुस्लिम जिंदा है, दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है, दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है। सभी जो सुभान अल्लाह, जोर सा जो सुभान अल्लाह। उलमा जी जमात वेठी आ, मां तव्हां जे आॾो हवालो पेश थो कयां, ही कुरान शरीफ़ जे साम्हूं थो ॻाल्हि कयां, जे हवालो ग़लति निकिरे मूंखे गोली हणी छॾियो। इंशाअल्लाह ताला वक़्तु अचण वारो आहे, नवाज़ दुनिया में अहिड़ो ज़लील थींदो जोड़ो ॿियो को हाकिम थियो ई कोन्हे। चओ इंशाअल्लाह, ईअं न तो मथे खणी चओ इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो ज़लील थींदो, इहो रुसवा थींदो, इनखे मुमताज़ क़ादरी जो खून माफ़ न कंदो। दुनिया ॾिसंदी फाही हिन जे लाइ तैयार थी पई आहे, पर रुगो छिक जी ज़ेर आहे। हाणे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मां तव्हांखे ॿुधायां बुखारी शरीफ़ जे हदीस जो हवालो पियो ॾिनुमि। सभई जो सुभान अल्लाह, सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने जे शहर मां मुंहिंजो महबूब फजर जो नमाज जे लाइ पंहिंजे हवेली शरीफ खां मस्जिद नबवी में आया। चओ सुभान अल्लाह। खुदा करे पाण मदीने हलूं। आए तैयारी? अज में आधी रात जो मुखे सोणो सरवर याद पियो, निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। अज में आधी रात जो मुखे सोणो सरवर याद पियो, निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। इश्क बारण बार या मुतमग मदीने जा सारिया, इश्क बारण बार या मुतमग मदीने जा सारिया। घोड़ा घड़ी किया घारिया, घोड़ा घड़ी किया घारिया, जो रात रहबर याद पियो, निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। सुभान अल्लाह। इश्क उधमा था अचल मुझा, जोश जेरा था जलन। इश्क उधमा था अचल मुझा, जोश जेरा था जलन। सिंध में सिकायल किया रहन, सिंध में सिकायल किया रहन, जैखे मोहब मुनवर याद पियो, निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो।
ही शेर बि हिकिड़े दस्तगीर जे बचड़े जो चयल आहे। सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी ज़ईफ़ ज़ैनल खे सॾे छोरो न ॾियो तंहिंखे छॾे। ज़ईफ़ ज़ैनल खे सॾे छोरो न ॾियो तंहिंखे छॾे। गोलो वठो पंहिंजो गॾे गोलो वठो पंहिंजो गॾे जंहिंखे अरबी अनवर याद पियो निल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। सुभान अल्लाह, जोर सां सुभान अल्लाह। मदीने शरीफ जो हवालो जो आयो तो मदीने शरीफ जी तारीफ़ बि थी वई। महबूबन नमाज पढ़ाई बुखारी में लिखियो पियो आहे। सलाम वरायूं हिकिड़े माण्हू अर्ज़ कयो कि बिला मदीने जी घिटी में हिकिड़ी औरत जो लाश पियो आहे। कंहिंजो लाश बाबा? जेके जागो था से ॻाल्हायो, जेके सुतल हो सो न ॻाल्हायो। कंहिंजो लाश आहे? बुखारी शरीफ में लिखियो पियो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया केर औरत आ कह मारी आ जे क़िबला कहीं खे ख़बर न आहे। कुर्बान वञा रहमत वारे नबी ता सोने नबी करीम जो तो कानून आ त जंग में भी औरत मारणी न आहे। छा ॿुधो आहे? जेके लड़ाई लगे न लड़ाई तो लड़ाई जे दौरान औरत के छॾे ॾियणो आहे, मारणो न आहे। बाक़ी जेकॾहिं औरत उहा सरबराही थी करे या खुद लड़े थी तलवार खणी त पोइ हुन जे क़त्ल जी इजाज़त आहे। न त औरतूं जेकॾहिं हिकिड़े पासे वेठियूं आहिनि, चुप कयो वेठियूं आहिनि, रुगो बसि काफ़िराणियूं आहिनि त रसूलुल्लाह जी ज़ात तां क़ुर्बान वञा, अमन वारे पैगाम तां क़ुर्बान वञा। मुस्तफ़ा फरमाए थो औरत खे न मारबो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया नंढड़े ॿार खे बि न मारबो। चओ सुभान अल्लाह। ओ सुन्नी ॿुध ॿुध, नंढड़े ॿार खे बि न मारबो, पोड़े खे बि न मारबो। काफ़रनि जे ॿावन खे, काफ़रनि जे पादरनि खे, काफ़रनि जे आलिमनि खे मुस्तफ़ा फरमाए तो उन्हनि खे बि न मारबो। मुस्तफ़ा फरमाइनि था उन्हनि जूं मड़ियूं मंदर उन्हनि खे बि न ड्राहिबो। साईं फरमाइनि था उन्हनि जा फसल भी बर्बाद न कबा, उन्हनि जा खूह भी तबाह न कबा। मां मुहम्मद तव्हां खे चवां थो त उन्हनि जा वण भी न वढबा। इन्हीअ जे करे जो मां मुहम्मद करीम अमन जो पैगाम खणी आयो आहियां। उहे बदबख्त चवंदा आहिनि न त दीन तलवार सां फैलियो आहे। दीन खे तलवार फैलायो हो न, दीन खे तलवार कोन फैलायो, दीन खे रसूलुल्लाह जे अखलाक फैलायो। सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जो खुल्क अज़ीम हो। उन खुल्क जे करे माण्हू गर्वीदा थींदा विया, खादम थींदा विया, मुरीद थींदा विया। अरे तलवार झुकाए हा त 40 खां 43 45 47 ताईं होरन खे तलवार सब झुकाए हा, पर होर न झुकिया। सूर्य बादशाह पाण शहादत माणी जमायत के शहीद करण ला मैदान में आंदऊं। पाकिस्तान ठहियो, अंधेर तरसो जंहिं मुल्क लाइ होरन कुर्बानी ॾिनी। 47 में पाकिस्तान ठहियो, 47 में होर जेल में, 48 में होर जेल में, 49 में होर जेल में, 50 में होर जेल में, 51 में होर जेल में, 52 ताईं पाकिस्तान जंहिं लाइ कुर्बानी ॾिनो उन्ही जे जेल में होर पिया। सूर कंहिंसां सॼऊं, कंहिंखे ॿुधायूं, बेइंसाफ़ी जी बि हद थींदी आहे। 3
43 खां वठी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन अज़ीम हस्तन हाणे कल टियों ॾिहाड़ो सूर्य बादशाह जो ॾिहाड़ो गुज़रियो आहे। मां तॾहिं इन हवाले सां थो ॻाल्हायां। सूर्य बादशाह त शहीद थियो पर जमायत जा ॻोठनि जा ॻोठ सांगड़ जे भर में 3-4 ॻोठ हुआ। हिकिड़ो आमदाननि जो ॻोठ हो, हिकिड़ो सिरे वालनि जो ॻोठ हो, हिकिड़ो निज़ामाननि जो ॻोठ हो। गोरा हुकूमत ॻोठ खे ॿाहिरां लोड़नि खे बाहि ॾिनी जो ॻोठ त सड़ियो पर मर्द मायूं नंढड़ा ॿार माल समेत सड़ी विया। एॾो को ज़ुल्म वरी पाकिस्तान ठहियो त पाकिस्तान ठहियो 47 में। बाबा कॾहिं ठहियो पाकिस्तान? ॻाल्हायो ज़ोर सां, कॾहिं ठहियो? 47 में बि साॻा हुर जेल लोड़नि में, 48 में बि साॻा हुर जेलनि में, 49 में, 50 में, 51 में, 52 में। ओ जमल हुर जमायत जो सरवाण ॿाहिरी मुल्क खां पीर सही पागारा आया। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो सभ खां अव्वल पाकिस्तान जी हुकूमत जेको पीर साहब सां कयो त तूं असांखे लिखी ॾे, असां तुंहिंजी गादी आबाद कंदासीं। असां तव्हांजे पीउ खां जो सोन खयो हो उहो सोन वापसि न थींदो। असां तव्हांजा किताब खया हा, किताब वापसि न थींदा। असां तव्हांजा बंगला ॾाठा हा, बंगलनि खे असां मुआवज़ो कोन ॾींदासीं। असां तव्हांजा कोट ॾाठा हा, उहे कोट तव्हांखे ठहिराए कोन ॾींदासीं। अवां सां बर्तानिया हुकूमत ज़ुल्म कयो हो ऐं असां बर्तानिया सां ठाह करे पाकिस्तान ठाहियो आहे। इहे साॻायूं तोखे पीर पागारा का शइ न मिलंदी। इहे लिखी ॾे, पोइ तुंहिंजी गादी आबाद थींदी। किरोड़े रहमतूं पीर सही छट धणी जे जिस्म पाक थे। उन्हीं मर्द मुजाहिद फरमा मूंखे कुझु न खपे, मूंखे रुगो जमायत खपे। बस मूंखे कुझु न खपे, न सोन, न बंगला, न महलातूं, न माड़ियूं, न कुतुब खाना, कुझु न खपे। मां बाबे साईं जो खून बि तव्हां खां कोन थो वठां पियो। मुंहिंजी जमायत खे लोड़नि मां आज़ाद कयो। जमायत आज़ाद थींदी त मां बि आज़ाद आहियां। 52 में वञी लोड़ा लथा। हे त मुल्क जो अदालत आहे, इंसाफ़ आहे। जंहिं मुल्क लाइ कुर्बानी ॾींसे जॾहिं कान मुयास कांदी कोन थिया, जंहिंजे लाइ हेॾी अज़ीम कुर्बानी। पर इन जे बावजूद बेहोरन कॾहिं कोन चयो त पाकिस्तान न खपे, चवंदा पाकिस्तान खपे। अब हेॾे निहारियो, जेकॾहिं न हुर चवनि हा पाकिस्तान न खपे त चई पे सघिया, पर न हुरनि जो कहिड़ो नारो हो? जागे उठे हैं अहले सुन्नत, गूंज उठाए नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। नारो हणो त अहिड़ो हणो जो अदा कम अज कम अकरी त ठपे, न त चुप करे वेहो। नारो हणो त को देज़ो ताक़त वारो लॻे। जाग उठ, बुधो जाग उठे हैं अहले सुन्नत, जाग उठे हैं अहले सुन्नत, गूंज उठाए नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा। मां ॾिसां केर तो हथ मथे खणी चवे पाकिस्तान हमारा है। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। जोर सां सुभान अल्लाह। असांजे मुल्क में हा बाबा घणी तो पाकिस्तान न खपे, लॾे वञ हिंदुस्तान हलियो वञ बणा ॿार